इलेक्शन कमीशन जी हेड ऑफिस में 7 डिसंबर वोट जे आलमी दिहाड़े जे हवाले सां वोट जी दाख़िला ऐं उन जी अहमियत बाबति आगाही सेमिनार मुनक़द करे प्रेस क्लब शिकारपुर ताईं रैली कढी वई। सेमिनार में खिताब कंदे इलेक्शन कमीशन रीजनल ऑफिसर परवेज अहमद कलोड़ो, ज़िलई इलेक्शन कमीशन ऑफिसर ज़हीर अहमद सहतो, असिस्टेंट डिप्टी कमिश्नर जवाद अहमद लाड़िक, आपा सफ़िया अब्बासी समेत ॿियनि चयो त वोट जी अहमियत बाबति अव्हां लाइ ही आगाही मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। अव्हां सभिनी खे घुर्जे त पंहिंजा ऐं पंहिंजी फैमिलीअ जा वोट दाख़िल करायो ऐं उन जो इस्तेमालु बि कयो। अव्हां जे वोट जे सही इस्तेमाल सां अव्हां जो ईंदड़ नओं नस्ल उन मां फ़ाइदो वठंदो। वोट इस्तेमालु अव्हां जो जमहूरी हक़ आहे। अव्हां वोटनि जे ॾींहं ते पंहिंजे घरनि मां सुम्हण बजाए पोलिंगनि में वञी पंहिंजो वोट कास्ट कयो, जीअं अव्हां पंहिंजी सुठी नुमाइंदे जी चूंड करे सघो जेको अॻिते हली अव्हां जे कमु अचे। अव्हां जा रोड रस्ता, अव्हां जा स्कूल ऐं अस्पतालूं ठाराए अव्हां जे वोट कास्ट न करण सां नुक़सान बि आहे। वोटनि जे ॾींहंनि ते पंहिंजनि घरनि में सुम्हण बजाए पोलिंगनि में वञी पंहिंजो वोट कास्ट कयो, जीअं अव्हां पंहिंजे सुठे नुमाइंदे जी चूंड करे सघो जेको अॻिते हली अव्हां जे कमु अचे। अव्हां जा रोड रस्ता, अव्हां जा स्कूल ऐं अस्पतालूं ठाराए अव्हां जे वोट कास्ट न करण सां नुक़सान बि अव्हां जो पंहिंजो आहे। उन करे ज़रूरी आहे त अव्हां इलेक्शन खां पहिरियां पंहिंजो वोट दाख़िल कराए वठो, जीअं अव्हां खे इलेक्शन में का तकलीफ़ न थिए। रिपोर्ट दीदार बलोच।